नाज़रीन ख़बर शेयर कंदा हलूं असांजी रिपोर्टर फैसल शहजाद जी रिपोर्ट। जमायत इस्लामी सूबो सिंध जे नायब सदर अमीर मुमताज़ हुसैन सहतो मंछर ढंढ जी दानिशकर वाह जो दरवाज़ो टुटण जो जाइज़ो वठण जे लाइ अॼु मंछर ढंढ ते पहुतो। ख़बर मूजिब जमायत इस्लामी सूबे सिंध जे नायब सदर मुमताज़ हुसैन सहतो मंछर ढंढ ते दरवाज़े टुटण जो जाइज़ो वठंदे मीडिया सां गुफ़्तगू कंदे चयो त हीउ मंछर ढंढ जी दानिशकर वाह जो दरवाज़ो असां सिंध सरकार इरीगेशन डिपार्टमेंट जी नाअहली सबबि हथ वठी टोड़ियो वियो आहे, छाकाणि त हितां जा साफ़ी ॿाहिरि 2 सालनि खां दावो कंदा पिया त दानिशकर वाह जा दरवाज़ा कमज़ोर आहिनि। हुननि दरवाज़नि खे तब्दील करायो वञे पर सिंध सरकार खे इरीगेशन डिपार्टमेंट जी दिलि में त ख़बर नाहे कहिड़ी ॻाल्हि हुई जेका अॼु ज़ाहिर थी चुकी आहे त हीउ दरवाज़ो हथ वठी टोड़ियो वियो आहे, छाकाणि त हिननि खे इहो ई पेट में सूर हो ॿोॾि कराइण जो, सो हिननि इहो मनसूबो कामयाबु थी वियो। हीउ नाअहल 2 धुरियूं इन ॿोॾि कराइण में कामयाबु थी विया। वधीक अमीर मुमताज़ हुसैन चयो त असां जमायत इस्लामी जे तरफ़ां हिन सैलाब जी लपेट में आयल हर अवाम जी जानी माली मदद कंदासीं। HRJD न्यूज़ मां फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।